कोट डिजीअ जो किलो आसारे क़दीमा जे हवाले सां सिंधु माथिरीअ अंदरि मौजूदु कोट या किला असांजी तारीख़ जो निहायती अहम हिसो आहिनि। उन्हनि किलनि मां जिते रहवासियुनि जी रहणी कहणी, मुआइशी, समाजी ऐं सियासी हालतुनि जो पतो पवे थो त उते उन्हनि माण्हुनि जी फ़न तामीरात, दिफ़ाई हिकमत अमली ऐं देश जी धरतीअ सां मुहबत जा ओञाण पिणु नज़र अचनि था। सिंध में हूअं त केतिरा ई कोट ऐं किला तारीख़ जे मुख़्तलिफ़ मरहलनि में ठहंदा ऐं रहंदा रहिया आहिनि। रियासत खैरपुर जे पहिरें हुक्मरान मीर सोहराब ख़ान पंहिंजे रियासत जे हदुनि जी हिफ़ाज़त ख़ातिर कुझु किला तामीर कराया, जिन मां किलो अहमदाबाद नाले कोट डिजीअ में ठाहिरायाई। कोट डिजीअ जो किलो खैरपुर मीर शहर खां 20 किलोमीटरनि जे फ़ासिले ते ॾखिण तरफ़ हिकु नंढड़ी टकरीअ ते जुड़ियल आहे। हीउ किलो सन्हनि पकियुनि सिरुनि सां 1797 ईस्वीअ में मीर सोहराब ख़ान जे वज़ीर तामीरात सराई मोहम्मद सालिह ज़हरी बलोच जे निगरानीअ हेठि ठहियो। चयो वञे थो त तंहिं ज़माने में जोधपुर ऐं जैसलमेर रियासत में ॾुकार पियो ऐं उन्हनि हुकूमतनि जूं सरहदूं जीअं त रियासत खैरपुर सां मिलंदड़ हुयूं, तंहिं करे बुख ऐं बेरोज़गारी जा सतायल माण्हू हेॾे हलिया आया। मीर साहबनि बि अफ़रादी क़ुवत जो फ़ाइदो वठण ऐं माण्हुनि खे मज़दूरी मुहैया करे ॾियण ख़ातिर कोट डिजी शहर अंदरि हिन किले जी तामीर शुरू कराई। जॾहिं जुड़ी रास थियो तॾहिं मथसि किला अहमदाबाद नालो रखियो वियो। हीउ किलो ख़ालिस फ़ौजी, दिफ़ाई ऐं इंतिज़ामी मक़सदनि लाइ मख़सूस कयो वियो। हिकु नवाब जी निगरानीअ हेठि 500 सिपाहियुनि जो दस्तो 100 तोपनि समेत तैनात कयो वियो ऐं इहो सिलसिलो घाटी वादीअ सां सन 1843 ईस्वीअ ताईं जारी रहियो। बाद में मीर अली मुराद ख़ान हिन किले खे जेल खाने में तब्दील करे छॾियो। हिन किले जी अहमियत ऐं हैसियत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त सर चार्लिस नेपियर ऐं मीर अली मुराद ख़ान जो किले में अंदरि दाख़िल थियण ते वॾो तकरार हलियो ऐं किले जे ॿाहिरां फैज़ बाग़ जे नाले सां हिकु सुहिणो बाग़ीचो रखायो वियो हो, जंहिं में ई मीर साहब ॿाहिरां आयल महिमाननि सां मुलाक़ात कंदो हो ऐं किले अंदरि खैन वठी कोन वेंदा हुआ। किले जे रिहाइशी इलाइक़े ताईं पहुचण लाइ 3 वॾनि दरवाज़नि खां गुज़री अचिणो पवे थो। इहे 3 दरवाज़ा निहायत मज़बूत काठ जा ठहियल आहिनि, जिन खे हाथियुनि जे हमले खां बचाव लाइ थुल्हा नोकदार लोहा किल पिणु लॻल आहिनि। पहिरियों ऐं मुखिया दरवाज़ो 15 फुट 9 इंच डिघो ऐं 10 फुट वेकिरो आहे। मंझसि 243 लोहा किल लॻल आहिनि ऐं दरवाज़े मथां चढ़ण लाइ पासे खां हिकु ॾाकण ठाही वई आहे, जंहिंखे 39 ॾाका आहिनि। उन बाद हिकु वॾी चाढ़ी चढ़ी मोड़ कांटे मथे अचिबो त हिकु ॿियो दरवाज़ो आहे। हिन खे 208 लोहा किल लॻल आहिनि ऐं संदसि ऊचाई 13 फुट आहे। पासे वारी ॾाकण खे 30 ॾाका अथसि। इहो दरवाज़ो पार करे थोरो अॻिते हलिबो त हिन किले जो टियों ऐं आख़िरी दरवाज़ो आहे। हिन खे 177 लोहा किल लॻल आहिनि। दरवाज़े ॿाहिरां साॼे पासे तोपनि ऐं गोलनि रखण जूं जायूं ठहियल आहिनि, जिन खे सन्हियूं लोहियूं ॼारियूं लॻल आहिनि। तोप जे गोलनि जो हिकु चङो ख़ासो तादाद इते मौजूदु हो, मगर 1982 ईस्वीअ में सचल सेमिनार जे मौक़े ते गोला ॿाहिरि कढिया विया त वरी वापसि कोन आंदाऊं। आख़िरी दरवाज़ो गुज़रण बाद जॾहिं साम्हूं मैदान ते पहुचबो त हिकु कमरे नुमा जाइ ते नज़र पवंदी, जंहिंखे छित न आहे। दीवार में 150 जारा रखियल आहिनि। इहा जाइ कंहिं वक़्तु ॾींहनि रखण जी जाइ हुई। बतियूं ऐं ॾीआ साफ़ करे तेल ऐं वटियूं विझी फ़ौजी बैरकुनि ऐं रिहाइशगाहुनि ताईं उतां ई पहुचाया वेंदा हुआ। बती गुदाम वटि बीही खाॿे निहार कबी त अछो हिकु हौज़ ॾिसण में ईंदो। हिन हौज़ जी ऊंधाई 12 फुट, ड्रेग 37 फुट ऐं वेकर 22 फुट आहे। खेसि ढकण लाइ छित या छपरो बि कंहिं वक़्तु हूंदो हो, मगर अॼु उन जा निशान फ़क़ति ठुल्ह मौजूदु आहिनि। हीउ हौज़ किले अंदरि रहंदड़ माण्हुनि खे पाणी पहुचाइण या ज़ख़ीरो करण लाइ जोड़ायो वियो हो। ॿाहिरां का नहर या नए किले अंदरि कान थी पहुचे, तंहिं करे चई सघिजे थो त किले में मौजूदु खूह या भरपासे वारनि खूहनि मां मश्कुनि ज़रिए पाणी भरियो वेंदो हो। हौज़ में हेठि लहण लाइ हिकु ॾाकण बि आहे, जंहिंजा 13 ॾाका आहिनि। हिन जी सफ़ाई या गंदे पाणीअ जे नेकाल लाइ अंदरो अंदरि का बि नाली कान थी निकिरे। शायदि फालतू पाणी कंहिं थांव ज़रिए नेकाल कयो वेंदो हो। किले जे चौधारी तोपनि रखण या मुहाफ़िज़ बीहारण जे लाइ बुर्ज रखिया विया आहिनि, जिन जी वेकर 11 फुट 2 इंच आहे। अहिड़ीअ तरह हौज़ खां ओलह पासे जेकी बि बुर्ज आहिनि, तिन ते पंहिंजे वक़्त जूं मशहूरु मीराणियूं तोपूं सफ़ा सफ़ा ऐं मुल्क मैदान रखियल हुयूं।
हौज़ जे ओभर में हिक बुर्ज अंदरि ॾाकण ज़रिए मथे पहुचबो त खुलियल सहन आहे ऐं भर में रिहाइशी कमरे जा बचियल आसार। ही हंधु नवाब या सिपह सालार जे रहण जो हो ऐं इहो बुर्ज फ़तेह बुर्ज हो, यानी किले जे फ़तेह जी हालत में फ़ातिह फ़ौज पंहिंजो झंडो उन्हीअ ते चाढ़े हा। मौजूदा वक़्त में हिन हंधि बीही भरपासे जे बाग़नि ऐं सरसब्ज़ शादाब मैदाननि जो मन मोहींदड़ निज़ारो करण में अचे थो। टे मुख्य दरवाज़े जे साॼे या उत्तर पासे थोरो अॻिभरो हलिबो त मीर साहिबनि जी क़दीम रिहाइश गाह आहे। हिन हरम जूं ॿाहिरियूं दीवारूं ऐं बोरची खाने वारो हिसो कचो ठहियलु आहे। बाक़ी रिहाइश गाह मुगलिया तिर्ज़ जे काठ जे कम ऐं दरो दीवार ते दिलकश गुलकारी थियल आहे। हिन खे ताकनि वारा दरवाज़ा कोन आहिनि, बल्कि वंगनि या कमानुनि ते दरवाज़ा आहिनि, जेकी क़ीमती रेशमी पर्दनि या चिखुनि सां बंदि कया वेंदा हुआ। किन ज़िबानी रिवायतुनि मूजिबि रियासत जो ख़ज़ानो पिणु हिते ई रखियो वेंदो हो। हरम जे ॿाहिरां खुलियल मैदान आहे, जंहिंजे विच ते हिकु थल्हो ठहियलु आहे। ही थल्हो कचहरी, समाजी महफ़िलुनि ऐं किन रवायतुनि मूजिबि सलामीअ जे चबूतरे तौरु कतब आंदो वेंदो हो। हरम खां अॻिभरो उतर पासे किले जे आख़िरी छेड़े ते वालीअ रियासत जो पत्थर मां ठहियलु ख़ूबसूरत तख़्तगाह आहे। मीर साहब कंहिं वॾे ॾींहुं या ख़ुशीअ जे मौक़े ते रैयत खे शर्फ़ दीदार बख़्शींदो हो या अहम पॉलिसी फ़ैसिलनि जो ऐलान हिते बीही कंदो हो। हिन तख़्तगाह जे भरिसां याने ओलह उतर जी कुंड ते मशहूर ऐं हिन किले जी वॾे में वॾी तोप मरियम तोप रखियल हुई, जेका हाणे ख़ैरपुर शहर में रखी वई आहे, ऐं ओलह पासे शीदियाणी तोप रखियल हुई। मीरनि जे हरम जे साम्हूं वारो हिसो जनम टीप या उमिरि क़ैद जी सज़ा वारनि क़ैदियुनि लाइ जेल खाने में तब्दील कयो वियो। ही निहायती ऊंदाही आहे। मथां हिकु सोराख़ अथसि। क़ैदियुनि खे खाधो उतां उछलाए ॾिनो वेंदो हो। ही जेल खानो पंहिंजे दौर जो सख़्त तरीन बंदी खानो शुमार थींदो हो, जिते ॾेहिनि खां अलावा ॿियनि रियासतुनि जा परॾेही पर ख़तरनाक क़ैदी पिणु रखिया विया। ज़मीन खां 70 फुट ऊचाई तोपुनि ऐं मुहाफ़िज़नि जी मौजूदगी, टिनि दरवाज़नि जे हुजण सबबि क़ैदी जीअरे ई मौत सां समझोतो करे छॾींदा हुआ। तंहिं हूंदे बि सन 1882 ईस्वीअ में जनम टीप वारनि क़ैदियुनि किले अंदरि बग़ावत करण में कामयाबी हासिल कई। पंहिंजूं कड़ियूं कढी तोपुनि ते कब्ज़ो करे गोला वसाया, जंहिं सबबि घणो जानी नुक़सानु थियो। आख़िर वॾी कोशिश बाद इहा बग़ावत नाकाम बणाई वई। जेसी ताईं किले जी तर्ज़ तामीर ऐं फ़नी महारत जो तालुक़ु आहे त हिन किले जी तामीर में किरोड़नि जे तादाद में सिरूं इस्तेमालु थियल आहिनि। जंहिं टकरीअ ते हीउ ठाहियो वियो आहे, उन ते लहणु या चढ़णु इंतिहाई मुश्किल आहे। दरवाज़ा वराणियुनि में रखिया विया आहिनि त जीअं हाथियुनि या हमले आवरनि जो ज़ोर सौं सिधो न लॻी सघे। बरसाति जे पाणीअ जे निकाल जो जोॻो बंदोबस्तु रखियो वियो आहे। चौधारी बैरकुनि खे थधे रखण लाइ हवादाननि जो इंतज़ामु आहे। किले जी सूंहं सोभिया में इज़ाफ़े लाइ कूंगरा ऐं सिरुनि जे सिट्रा सां सुहिणियूं डिज़ाइनियूं भितियुनि ते रखियूं वयूं आहिनि।